नाज़रीन, मौसीक़ी जे शहनशाह ऐं गुलकार मास्टर चंदर जे ठारू शाह वारे घर खे क़ौमी विरसो करार ॾियारण लाइ मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र सां वाॻियल माण्हुनि पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। पेश आहे हैदराबाद जी रिपोर्टर सलीम मलाह जी हीअ रिपोर्ट। सिंध हमेशा अनमोल हीरा पैदा कया आहिनि जिन पंहिंजे फन ऐं ॾहाप ज़रिए सिंध जो नालो ॾेहा ॾेहे मशहूर कयो आहे। मास्टर चंदर उहो लीजेंड आहे जंहिंखे हिन धरती जा माण्हू अॼु बि यादि कनि था। जेतोणीकि मास्टर चंदर विरहाङे खां पोइ हिंदुस्तान हलियो वियो, पर उन जो ठारू शाह वारो घर अॼु बि जीअं जो तीअं मौजूदु आहे। जॾहिं KPK सरकार दिलीप कुमार जे घर खे विरसो करार ॾेई सघे थी, त सिंध जो सकाफ़त खातो मास्टर चंदर जे घर खे क़ौमी विरसो करार ॾियण लाइ कदम छो नथो खणे? अदीबनि, दानिश्वरनि ऐं सिविल सोसाइटी जो मुतालबो आहे त मास्टर चंदर जे ठारू शाह वारे घर खे क़ौमी विरसो करार ॾिनो वञे। मास्टर चंदर सिंधी शाइरी, म्यूज़िक ऐं राग सां बेपनाह मोहबत कंदो हुयो। सिंधवासी अॼु बि संदसि कलाम ॿुधी खेसि यादि कनि था ऐं मुतालबो कनि था त मास्टर चंदर जे घर खे क़ौमी विरसो करार ॾिनो वञे। हाणे ख़ासि करे मास्टर चंदर जे हवाले सां ॻाल्हि कंदे सचपच त मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। हिन वक़्तु ई नई दौर में दिलीप कुमार जो घर जेको आहे KPK में, उनजो मतिलबु त घर सरकार जेको सो उनखे वठी पंहिंजे हवाले करे उनखे जेको सो सरकारी मतिलबु त उन म्यूज़ियम करार पिया ॾियनि। त ईअं मास्टर चंदर बि असां वटि ॾाढो वॾो फ़नकार रहियो आहे ऐं उनजो पंहिंजो अंदाज़, ॻाइण जो पंहिंजो अंदाज़, हिकिड़ी ॼण त हिकिड़ो अंदाज़ ई हुन पंहिंजो जेको सो मुतारफ़ करायो। ऐं हुनजी जेका सा न फ़क़ति माण्हुनि सां मोहबत, पर उन सां सिंधी म्यूज़िक, सिंधी मूसीक़ी, सिंधी शाइरी, उन सां जेका मोहबत आहे, जेकी सिंधी राग सां सिंधी उन सां जेका मोहबत आहे, उहा सचपच त कॾहिं नथी विसारे सघिजे। माण्हू अॼु बि खेसि संदसि कलाम न फ़क़ति ॿुधनि था, पर ॿुधी यादि बि कनि था ऐं उहे दिलि सां यादि कनि था। ही जेको दिलीप कुमार साहब वारे फ़ैसिलो जेको KPK गवर्नमेंट कयो, उनजे घर के ख़रीद करे ऐं उन खे हिकिड़ो म्यूज़ियम या हिकिड़ो मोमेंटेरियम ठाहिण जो इहो तमामु सुठो क़दम आहे। ऐं जेके वॾा आलमी फ़नकार जिन पंहिंजी ख़िदमतूं कयूं आहिनि, उन्हनि खे यादि रखण जे लाइ इहो तमामु सुठो क़दम आहे ऐं इन खे असीं हर लिहाज़ सां एप्रिशिएट बि कयूं था ऐं असीं उमेदु रखूं था त अहिड़ा ॿिया बि हुकूमतूं क़दम खणंदी रहंदियूं त जीअं असांजा इहे क़ौमी विरसा आहिनि इहे वॾे अरसे ताईं महफ़ूज़ रहनि। मास्टर चंदर सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो कलाकार रहियो आहे। भले सगीर जे दौर में सिंध अंदरि मास्टर चंदर तमामु मक़बूल सिंधी मौसीक़ी जो हिकिड़ो रागी हो, जंहिं सिंधी फ़न जे अंदरि हिकिड़ी तमामु वॾी महिनत हासिलु कई। न सिर्फ़ु सिंध पर हिंद जे अंदरि बि हू ॿुधो वेंदो हो। बदकिस्मतीअ सां असांजो जेको असां जंहिंखे असीं पंहिंजो क़ौमी हीरो सम्झूं था, हिकिड़ो वॾो कलाकार सम्झूं था, हुनखे असां न सिर्फ़ु हुनखे यादि नथा करियूं, पर उनजो जेको घरु आहे, जेको ठारू शाह में जो घरु वाक़िआ आहे, पर उनखे बि असां जेको आहे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। उनजी का वारसी न आहे। दादा, जीअं त दिलीप कुमार त बिल्कुलु असांजे हिन मुल्क जो बहितरीनु एक्टर रहियो आहे, जंहिं काफ़ी इंडियन फिल्मुनि में कमु कयो ऐं उतां जो हींअर नेशनल हीरो बि आहे। पर आउं सम्झां थो त उनखां वॾो हीरो असांजो जेको आहे मास्टर चंदर साहिबु आहे। ऐं मास्टर चंदर खे बाक़ाइदा मां ॿुधो आहे, छो त मुंहिंजो तालुक़ु अहिड़े घराणे सां आहे जंहिंजो राग रंग सां इलाही गहरो तालुक़ु रहियो आहे। मुंहिंजो वालिद साहिबु इलाही शौक़ीन रहियो हुयो, इन शइ जो सूफ़ीअज़म जे पैरोकार हुयो ऐं मां पाण बि उन ई राह ते आहियां। त म्यूज़िक सां ऐं मौसीक़ी सां असांजो रिश्तो इलाही गहरो आहे। कैमरामैन ज़ाकिर लगारी सां गॾु सलीम मलाह, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।